नाजरीन आवाज़ न्यूज़ में भली कार आवा यहाँ बिशारा सुमरो नजर में जनासी खास खबर। इस्लामाबाद के इलाक़नि में फ़ौज जे इस्तेमाल ईंदड़ ज़मीननि बाबति अहम फ़ैसिलो। इस्लामाबाद इंतज़ामिया खे मोनाल होटल सील करण ऐं नेवी गोल्फ कोर्स जो अॼु कब्ज़ो वठण जो हुकुम। इस्लामाबाद हाई कोर्ट में मार्गला हिल्स नेशनल पार्क में हदखिलनि ख़िलाफ़ केस जी ॿुधणी। इस्लामाबाद हाई कोर्ट ज़मीन रियासत हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत जो मार्गला नेशनल पार्क ते हदखिलियूं ख़त्म कराइण जो बि हुकुम। 1970 जे कानून ते अमल थींदो। इहा ज़मीन रियासत जी मिल्कियत हूंदी। 1970 जो हाणे कानून मौजूदु न आहे। कानून खां मथां केर बि न आहे। चीफ जस्टिस अतर मिनल्लाह जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे नाइल करार ॾियण जी दरख़्वास्त रद्द त कजे। MPA खे चयो हू दरख़्वास्त दाख़िल कराए। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनल्लाह जी दरख़्वास्त गुज़ार खे हिदायत। मुखालिफ़ दुरगवान शहबाज शरीफ फॉरेन फंडिंग केस जा 8 वॉल्यूम्स साम्हूं आणण जो मुतालबो करे छॾियो। चवे थो 8 वॉल्यूम्स में PTI जे समूरनि ॻुझनि बैंक अकाउंट्स ऐं परडे फंडिंग जा तफ़सील मौजूदु आहिनि। फॉरेन फंडिंग जी जांच जो मतिलबु रिकॉर्ड साम्हूं आणो, उनखे लिकाइण न। इलेक्शन कमीशन रिकॉर्ड लिकाइण लाइ कंहिं बि दबाव या धमकी में न अचे। हक़ीक़तूं अवाम साम्हूं आणे फॉरेन फंडिंग केस खे लिकाइण इमरान ख़ान खे ॾोह जो वाज़े सबूत आहे। स्टेट बैंक PTI जे अकाउंट्स ऐं खातनि जो रिकॉर्ड ॻोल्हे वाइको कयो आहे। मरीज़ थाने ते हुकूमत बेअसी जो मुज़ाहिरो कयो आहे। असां अहिड़ी बेअस हुकूमत कॾहिं बि न ॾिठी आहे। हर शइ जो इल्ज़ाम ॿियनि ते मरे छॾींदा आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो अटे खंड ऐं यूरिया बहिरान जो इल्ज़ाम बि सिंध हुकूमत ते लॻायो वियो। मुल्क जो सदर ऐं वज़ीर आज़म अॼु परडे में कंपनियूं हलाइनि पिया। PTI का बि स्टेटमेंट जमा न कराई आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो हुकूमत इहो ॿुधाइण खां लवाए पई त IMF सां कहिड़नि शर्तनि तहत मुआहिदो थियो। मुल्क में कोरोना वायरस के 2 मरीज़ फ़ौत। हयात विञाईंदड़नि जो 28,974 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 1,467 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस की शरह 3.33% रही। टंडोजाम में मुबैना ज़हरीलो शराब वापरण सबब 3 ॼणा फ़ौत। फ़ौतनि में आमिर, हामिद ऐं आरिफ शामिल। कैन शाह वेझो बिजली जी तारुनि मां करंट लॻण सबब ज़ाल मुड़ुस फ़ौत। 12 ज़ख़्मी ॻोठ क़ौमी चारो करंट लॻण सबब 45 सालनि जो मंज़ूर खोसो ऐं संदसि ज़ाल थॾे ते ई फ़ौत थिया। ॿार बिलावल खोसो ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। मिरो ख़ान वेझो ॻोठ जमाल खान लगारी में शादीशुदा औरत सफ़िया लगारी मुबैना तौर क़तल। मक़तूला जे वालिद तालिब लगारी जो चवणु आहे त सफ़िया लगारी खे संदसि मुड़ुस अली गुल ऐं ॾेरनि घुटा ॾेई क़तल कयो आहे। उडेरोलाल में मुखरोड़ी केनाल में 71 मोरी वटि अणॼातल शख़्स जो ॻरियल हालत में लाश अथई। इतला मिलण ते विलेज थाणे जी पुलिस पहुची लाश कढराए अस्पताल मुंतक़िल कयो। सरहद पुलिस 4 महीना अॻु शागिर्दियाणी आसिया लखण खे 11 इल्ज़ाम हेठि क़तल कंदड़ संदसि चाचे मेहराब लखण खे सखर मां गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिब गिरफ़्तार जाबदार वटां क़तल में इस्तेमाल थियल हथियार बेहत कयो वियो आहे। कोटड़ी पुलिस क़तल थियल नीगर इमरान बुगियो जे क़तल में मुलज़ जाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जाबदार नीगर खे क़तल करण जो एतराफ़ पिणु कयो आहे।
ऐं नाले वारे सियासतदान अदीब दानिश्वर सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला जी 29वीं वरसी हाला में अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। वरसी जे मौक़े ते शहरनि तोड़े सियासी समाजी ऐं मज़हबी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि पारां मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जूं चादरूं चाढ़ी वयूं। This